अस्सलाम वालेकुम। आदाब, मां शोएब अहमद खुसो एक प्राइवेट टीचर तौर मां कमु कंदो आहियां ऐं मुंहिंजो मेन सब्जेक्ट आहे इंग्लिश ग्रामर। मां इंग्लिश ग्रामर खे पढ़ाईंदो बि आहियां ऐं वॾो तरजीह ॾींदो आहियां। असांखे शाइन सेंटर आहे मुंहिंजो, जिते मां पढ़ाईंदो आहियां तक़रीबन नर्सरी खां वठी करे मिडिल क्लास तक। ऐं हीउ सॼो सारो असां अगरि चकर शुरू कयो आहे त इहो सॼो सारो लॉकडाउन जे करे, छो जो छोकिरा असांजे जेके दोस्त आहिनि स्टूडेंट्स आहिनि उन्हनि जी पढ़ाई वञण में ॾुखियाई थिए थी पई, जंहिंजे करे सेंटर बि इलाही बंदि आहिनि। सेंटर असांजा इलाही बंदि आहिनि, जंहिंजे करे असां हीउ जेको सेंटर खोलियो आहे हिकु ऑनलाइन पढ़ायूं था पिया फ्री में, ताकी ॿारनि खे जेके नथा वञी सघनि उन्हनि खे असांजी मुकमल वीडियो मिली सघे ऐं सम्झण मिली सघे इंग्लिश जी टॉपिक दौरान। ऐं अॼु असांजो जेको टॉपिक आहे उहो पास्ट सिंपल टेंस आहे। ऐं तव्हां ॾिसी सघो था पास्ट सिंपल टेंस ज़मान माज़ी सादो, या असां हिन खे ॿिए नाले सां मुतलिक बि चई सघूं था। ज़माने माज़ी सादो या मुतलिक। हाणे इन जी डेफिनेशन इहा ई आहे, ॾिसो तव्हां, दिस टेंस शोज़ एन एक्शन इन पास्ट टाइम। पास्ट टाइम हीअ जेको डेफिनेशन आहे उन में थोरो फ़र्क़ु हूंदो आहे पास्ट ऐं सिंपल ऐं फ्यूचर में। जेको टाइम जो ज़्यादातर तव्हां ॾिसंदा हूंदो टाइम जो मौसम हूंदो आहे। हिकिड़ो प्रेज़ेंट में कमु थिए थो पियो, ॿियो कमु थिए थो पास्ट में। पास्ट में हिकिड़ो कमु थिए थो वरी कमिंग टाइम यानी कि फ्यूचर टाइम में। इट्स कॉल्ड पास्ट सिंपल टेंस। इन खे असां हिकु ज़ाहिर करे थो त हिकु दिस टेंस शोज़ एन एक्शन, हिकु ज़मानो हिकु एक्शन ज़ाहिर करे थो गुज़िरियल वक़्त में। इन खे असां पास्ट सिंपल टेंस चऊं था। इन में जेको वर्ब जी सेकंड फॉर्म असां इस्तेमालु कंदा आहियूं हिते, ऐं जॾहिं असां इन खां अलावा हीअ असरटिव सेंटेंस, असरटिव, हिन में असां वर्ब जी लाइ सेकंड फॉर्म इस्तेमालु कंदा आहियूं। जॾहिं बि असां नेगेटिव कयूं या इन खां बाद में इंट्रागेटिव वग़ैरह इस्तेमालु कयूं त इन में असां डिड इस्तेमालु कंदासीं। ऐं हिते असां मेन वर्ब जेका आहिनि फर्स्ट फॉर्म हिते इस्तेमालु कंदासीं। जिते डिड अची वियो यानी हेल्पिंग वर्ब अची वियो त असां फर्स्ट फॉर्म इस्तेमालु कंदासीं। हाणे ॾिसो, हीअ असांजो हिकिड़ो डेफिनेशन बि थी वियो, उन खां अलावा असांजो हेल्पिंग वर्ब बि थी वियो। हीअ असांजो मेन वर्ब जेको हाकारी जुमिले में कहिड़ो इस्तेमालु थींदो आहे ऐं नेगेटिव में या ॿियनि जुमिलनि में कहिड़ो इस्तेमालु थींदो आहे, उहे बि असांजी थी विया। हाणे ॾिसो तव्हां हिकु एग्ज़ाम्पल मां तव्हांखे ॾियां थो। हीअ एग्ज़ाम्पल आहे, हाणे ॾिसो, उहे उन्हनि मानी पचाई, उन्हनि मानी पचाई, दे कुकड मिली, दे कुकड मिली। हाणे तव्हां ॾिसो हिते मेन वर्ब में असां फर्स्ट सेकंड फॉर्म इस्तेमालु करे चुको, छो जो मां तव्हां सां अॻु में डिस्कस करे चुको त असांजे सेंटेंस में हकारी जुमिले में असां मेन वर्ब जी सेकंड फॉर्म इस्तेमालु कंदासीं। जॾहिं असां इन खे नेगेटिव या इंट्रागेटिव में कंदासीं त पोइ असां डिड जो इस्तेमालु वाधारो कंदासीं, यानी कि हेल्पिंग वर्ब रखंदासीं हिते दे, डिड, हाणे नॉट। हाणे अॻु में मां चई चुको आहियां जिते डिड अची वियो उते असां मेन वर्ब फर्स्ट फॉर्म इस्तेमालु कंदासीं। हाणे हिते असां कुकड न रखंदासीं, दे डिड नॉट कुक मिली, हे कुक मिली। हीअ हिकिड़ो असांजो टेंस आहे पास्ट सिंपल टेंस। तमामु मुख़्तसिर तरीक़े सां ऐं सुठे नमूने सां तव्हां ॾिसी सघो था, उमेद आहे तव्हांखे सम्झ में आई हूंदी। हीअ असांजो पास्ट सिंपल टेंस, दिस इज़ अ क्लियर पॉइंट।